नताशा एडी उदास छो बीठी आई? नताशा मुंह छो खराब आहे एडो? मां तो तोसां मिलण आई आहियां। जे घर में मुंहिंजी इज्जत न आहे हुन घर जे भातियुनि सां मां छा ॻाल्हायां? तुंहिंजी कंहिं इज़त न कई आ, पूरो घर तो तोसां एडो प्यार कंदो आ। अलाए छा थियो आहे न माईअ खे, अखियूं खणी नेड़े ते रखियूं अथसि। मामा मां तो तव्हांखे ॿुधायां त चाची साहिबा जो मूड छो ख़राब आहे। जरूर तो कुछ चयो हूंदसि। न मामा, चाची साहिबा जी ख़्वाहिश आहे त मां उन्हनि जी सिस्टर रोमाना सां शादी कयां। हुन तोसां का अहिड़ी ॻाल्हि कई हुई छा? रुगो ॻाल्हि कई मामा, पोयां पइजी वई हुई। हीअ कॾहिं खां वठी पाण खे घर जो वॾो सम्झण लॻी आ। हुनजो मथो त ख़राब न आहे थियो जो मुंहिंजे हूंदे मुंहिंजे पुट जो रिश्तो पंहिंजी मर्ज़ी सां थी करणु चाहे। मां अञा जेरी आहियां। पोइ तो छा चयसि? मूं साफ़ साफ़ इनकार करे छॾियो। चयोमांसि त मां जंहिंखे चाहींदो आहियां मां हुन सां ई शादी कंदुसि, या जिते मुंहिंजी मम्मा चवंदी मां उते शादी कंदुसि। तंहिं ॻाल्हि ते चाची साहिबा कावड़जी पई। सुठो कयो जो तो इनकार करे छॾियो। हीअ औरत चाहे थी त पंहिंजी भेण खे हिन घर में आणे ताकि ॿई भेनूं हिन घर में हुक्मरानी कनि, पर मां इहो हरगिज़ कोन थियण ॾींदसि। तव्हां बिल्कुलु सही था चओ मामा। हुन औरत जी नीयत में खोट आहे। तो घर ते हुक्मरानी थी करणु चाहे। मतां हीअ नौमान खे चवे ऐं नौमान तोखे राज़ी करण जी कोशिश करे, तो साफ़ साफ़ इनकार करे छॾजां। जी मामा, मां ईअं ई कंदुसि। ओके। आ जानी कीअं आई? मंज़िल, मां ॾाढो परेशान आहियां। ख़ैर त आहे, तूं परेशान छो आई? जेकॾहिं तूं मुंहिंजे लाइ परेशान आई न त तोखे बिल्कुलु परेशान थियण जी ज़रूरत न आहे। मां तुंहिंजो आहियां ऐं तुंहिंजो ई रहंदुसि। न यार, मां पंहिंजी नंढी भेण सोनिया लाइ परेशान आहियां। तूं हुन लाइ परेशान छो आहीं? चेरी, हूअ तोखां वधीक चालाक ऐं होशियार आहे। हूअ पंहिंजे लाइ प्यार ॻोल्हे वठंदी। यार प्लीज, मजाक खे छॾ, बी सीरियस। ओके ओके, बी सीरियस। अच्छा, तूं हुन लाइ परेशान छो आहीं? किथे सोनी तोखे मुंहिंजे हवाले सां तंग त नथी करे? न यार, सोनिया सां हिकिड़ो मसलो थी वियो आहे। मां चाहियां थी त हुन मसले जो हल पाण ॿई मिली करे तलाश कयूं। प्लीज, मां चाहियां थी त तूं थोरी देर जे लाइ असांजे घर अच। ठीकु आहे जानी, मां अचां थो। बिल्कुलु, मां जल्दी थो अचां। ओके। तव्हां मंज़र खे समझायो या न? जानू, कहिड़ी तकड़ आहे। मां हुन मौक़े जी तलाश में आहियां। जीअं ई मूंखे मौक़ो मिलंदो मां मंज़र खे समझाए वठंदुसि। इहे न थिए जो तव्हां खे मौक़े जी तलाश में हुजो ऐं हू मंज़र जो रिश्तो ॿियो किथे करे वठनि। इहो मुमकिन ई न आहे। हू मुंहिंजो भाटियो आहे। मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ हू कुझु बि कोन कंदो। मंज़र जो रिश्तो मां पाण ई कराईंदुसि। तूं परेशान थियण छॾे ॾे। हिन घर में तुंहिंजी ऐं मुंहिंजी जेकी इज़त आहे न, हुनजो अंदाज़ो तोखे जल्द थी वेंदो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? त मुंहिंजी हिन घर में इज़त ई न आहे? नोमान साहब, मुंहिंजा अॼोका लफ़्ज़ न कंहिं डायरीअ जे पने ते लिखी छॾियो, मतां सुभाणे विसरी वञनि। असांखां सलाह मशवरो करण जे सवाइ हू मंज़र जो रिश्तो ॿियो किथे कराए छॾींदा ऐं मयार लाहिण लाइ मंगणे में हलण जे लाइ चवंदा। जे भाॼे ऐं अदा ईअं कयो त पाण ई घर ई छॾे हलिया हलंदासीं। मुंहिंजो बि हिन घर में ओतिरो ई हक़ आहे जेतिरो हिन घर में वॾे भाउ जो आहे।
ऐं मंज़र मुंहिंजो भाटियो आहे ऐं मां हुनजो वॾो आहियां। अदा वॾो मंज़र जे रिश्ते जे बारे में मूंखां का बि सलाह न वठंदो। तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे। हाँ चाहे मां हाणे ॿुधाए कहिड़ी परेशानी आहे मुंहिंजी जान खे? मंज़र, मुंहिंजी नंढी भेण सोनिया सां हिकु अयाज़ नाले छोकिरे धोखो कयो आहे। सोनिया हुन सां प्यार कंदी हुई ऐं हू ॿुधाए न, चुप छो थी? छा थियो?